अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था पेपर वेट। उन जे लाइ असां ही पत्थर इस्तेमालु कंदासीं। पत्थर जी साइज़ तव्हां ॾिसी सघो था, मुंहिंजे हथ ते पियल आहे त मुंहिंजी आङुरियुनि ते पूरी आहे। ठीकु आहे, ही ॿ पत्थर आहिनि मूं वटि। इन्हनि खे ॿिनि पत्थरनि खे ॿिनि अलॻि अलॻि असां तरीक़े सां डेकोरेट कंदासीं। इन्हनि खे तव्हां एज़ पेपर वेट बि इस्तेमालु करे सघो था ऐं डेकोरेशन पीस करे बि रखी सघो था। सो ही पत्थर मूं धोई साफ़ करे सुकाए रखिया आहिनि, जीअं हिननि ते जेका मिटी ऐं डस्ट वग़ैरह हुजे उहा लही वञे। ही आम कंहिं बि नर्सरी तां मिली सघनि था, रोड ते बि इलाही सारा पत्थर मिली सघनि था, त हिननि खे हासिलु करणु को मसइलो न आहे। ऐं सभिनी खां पहिरियों हिन पत्थर हिकिड़ो ही मां पासे थी कयां। हिन पत्थर खे तव्हां ॾिसो, हीअ मां हिन जी ॾाकण ठाहे चुकी आहियां। ठीकु आहे, ऐं इहा ॾाकण मूं छा मां ठाही आहे, ही शीट आम आहे, तव्हां ॾिसंदा हूंदव क्रॉकरी जॾहिं वठंदा आहियूं, थां वठंदा आहियूं, प्लेट्स जे विच में इहा पयल हूंदी आहे, त हिन खे थोरो पीस कटे मां हिन जी ॾाकण ठाही आहे। ऐं उनखां पोइ हाणे हीउ ठाहियो अथमि हिकिड़ो नंढिड़ो घरु। हीउ घरु तव्हां ॾिसो पिया, हीउ घरु ठहियलु आहे। ही शीट, ही परफ्यूम जी बॉटल मां निकितल हिकिड़ो कागज़ आहे। इन मां मूं इहो लाइनुनि वारो घरु ठाहियो आहे। ऐं हिन जी रेड कलर जी नंढड़ी छत बि रंगीन रेड पेपर मां, हीउ दरवाज़ो कटे हिकिड़े पेपर मां हिन ते हयो आहे। त असां हिन खे जेको आहे पत्थर खे ईअं ठाहींदासीं ॼण हिकिड़ी नंढड़ी पहाड़ी ते को नंढिड़ो घरु हुजे। हीउ ग्लू आहे मां वटि, हमेशह मां यूज़ कंदी आहियां। ऐं हीउ कुझु रंगीन कागज़ आहिनि, कैंची आहे। हीउ मां हिन जो पंहिंजो डिटेल तव्हांखे मां पहिरियों बि ॾेखारे चुकी आहियां। हीउ मुंहिंजो ख़ज़ाने जो हिकिड़ो फोल्डर आहे, जंहिंमें मां बचियल सचियल सभु पेपर्स रखंदी आहियां। सो असां हीउ ॾाकण मां ग्लू सां हिन ते चिंबड़ाए वई आहियां। ऐं हाणे जेको आहे मां हीउ घरु हिन ते चिंबड़ाईंदमि। हिन घर जे हेठां हीउ खुलियल आहे पासो, ओपन आहे बिल्कुलु। हिन खे तव्हां ग्लू हणो, ऐं पोइ हिन खे असां हिन पत्थर ते चिंबड़ाईंदासीं। घर सां हिन ते चिंबड़ाए छॾियोसीं। ऐं हीअ कुझु नंढा पत्थर आहिनि मूं वटि, सफ़ा जेके चिप्स पत्थरनि जा चइजनि, हीअ आराम सां किथां मिली सघनि था। त इहे असां हिन खे हणंदासीं चौधारी, ईअं जीअं हिन जी हिकिड़ी बाउंड्री ठही पए, हिन जी भित ठही पए। हुन जे लाइ ग्लू हणी वेंदासीं पहिरियों। ऐं हीअ ग्लू हमेशह कमु कंदी आहे जॾहिं आली हूंदी आहे न, त हीअ इन तां शयूं स्लिप थींदियूं आहिनि, तकड़ में ॻंढिबियूं न आहिनि। त हिन खे असां 2 मिंट ॾींदासीं त हीअ थोरी ख़ुश्क थिए, थोरी सुके। सो हिन ग्लू खे असां थोरी देरि छॾियूं था त जीअं थोरी हीअ ख़ुश्क थी वञे। ऐं उनखां पोइ हीअ साॻियो मां खणां थी जेको आहे पाठो, इन जो मां थोरो हिसो कटियां थी हिन जो, ऐं पोइ तव्हां ॾिसो त हिन मां छा थो ठहे। ठीकु आहे, हीउ नंढिड़ो पीस खयों आहे, अञा बि थोरो नंढो कंदासीं। हीउ मुंहिंजी आङुर ते तव्हां ॾिसो, एतिरो नंढो पीस आहे। ठीकु आहे, हाणे असां पहिरियों हीउ पत्थर हिन ते चिंबड़ाईंदासीं। हीउ जीअं ई थोरो सुकंदो त पोइ हीउ हिन ते चङी तरह सां मज़बूतीअ सां ॼमी वेंदा। ऐं जे हीउ आलो हूंदो आहे सफ़ा, त पोइ हीउ बीहंदा न आहिनि। ऐं हीउ पत्थरनि में थोरो वज़न आहे, इन करे हीउ हिन तां स्लिप बि थी वेंदा, तिरकी बि वेंदा। त तव्हांखे उहो पाण खे ख़्यालु रखिणो आहे त हिन खे थोरी देरि टले बीहो, त जीअं हीअ चङी तरह सां हिन ते लॻी वञनि। छो त ग्लू अञा पूरी तरह सां जेका ख़ुश्क न थी आहे, ख़ुश्क सफ़ा बि न आहे करणी, पर हिन खे थोरो त सुकणु ॾियणो आहे, जो हिन खे टाइम मिले त जीअं हे हिन में चिंबड़नि सवलाई सां। छो त पत्थरनि खे पंहिंजो वज़न आहे, इन लाइ ही थोरा थोरा तिरकी वेंदा। सो जीअं जीअं हे सुकंदी त हीअ आराम सां हिन ते झलिजी वेंदा।
हाणे ही पत्थर हिन ते लॻी चुका आहिनि त ही ईअं थो लॻे ॼण हिन जो चौधारी जेका आहे उहा पत्थरनि जी भित ॾिनल आहे। ऐं ही बिल्कुलु केयरफुल रहणो आहे, जीअं जीअं हे थोरा तिरकनि हेठि इन्हनि खे वरी संभाले वापसि चिंबड़ायो तेसि ताईं सॼा चङी तरह सां चिंबड़ी वञनि। काफ़ी सारा जेके आहिनि हिननि मां फिक्स थी विया आहिनि, पर कुझु अञा आहिनि जेके थोरा हैवी आहिनि त उहे किरनि पिया, त इहो असांखे हिननि खे हथ सां झलणो आहे। हीउ लॻी वियो। ऐं हीउ जेको आहे मां हिन जो गेट ठाहिणु चाहियां थी, हीउ हिन जो दरवाज़ो थी ठाहियां हिन ब्राउन कलर जे पाठे मां। त तव्हां ॾिसो जॾहिं हीउ ठही वेंदो, हीउ ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं तव्हां ठाहींदव त तव्हांजी तारीफ़ बि थींदी, सभु हिन खे इंजॉय बि कंदा, तव्हां पाण बि इंजॉय कंदव। हिन जो मां गेट थी ठाहियां। गेट सिर्फ़ु किन वॾनि घरनि ऐं बंगलनि में न हूंदा आहिनि, बल्कि झुगियुनि झूपड़ियुनि जे अॻियां के काठ जा वॾा दरवाज़ा ठहियल हूंदा आहिनि, उहो बि गेट ई आहे। ठीकु आहे, हीउ ॾिसो, हिन ते मूं क्रॉस में ईअं पटी हीअं ईअं काठियूं लॻल हूंदियूं आहिनि दरवाज़नि ते ॻोठनि में या एॾे परे परे इलाइक़नि में, त हिन खे हाणे थोरी ग्लू हणंदासीं हेठां। ग्लू लॻी वई ऐं हिन खे हिते असां फिक्स कंदासीं। ठीकु आहे, हाणे हीउ ॾिसो, हीउ हिकिड़ो नंढिड़ो घरु आहे हिकिड़ी पहाड़ीअ ते, मथे मथे परे उनजी नंढड़ी ॾाकण आहे जितां मथे चढ़ी वञी सघिजे थो, ऐं गेट लॻल आहे ऐं चौधारी जेका आहे पत्थरनि जी हिकिड़ी भित ॾिनल आहे, त कहिड़ो सुठो पियो लॻे। और जो सिंधी नहीं समझते, उर्दू समझने वालों के लिए ये पत्थर को मैंने सजाया है, ये पेपर वेट बनाया है, और ये जो है छोटा सा घर है, ग्लू लगा के चारों तरफ पत्थर लगा दिए, और ये छोटी सी सीढ़ी बनाई है इससे। ये जो क्रॉकरी पैकिंग में आता है पेपर, जो घर बनाया है वो ये परफ्यूम में से निकला हुआ एक लाइनों वाला पेपर है। ठीक है, तो ये आप देखें कि कितना अच्छा लग रहा है। अब हम सजा रहे हैं दूसरे पत्थर को। ये असां रखूं था साइड ते, तव्हां ॾिसो केॾो प्यारो पियो लॻे। ॿियो पत्थर आहे मूं वटि, ठीकु आहे, हिनखे सजायूं था असां हाणे। ऐं हीअ तव्हां ॾिसो, हीअ डिफरेंट कलर जा मूं वटि कागज़ आहिनि, ब्लू आहे ऐं थोरो डार्क पिंक आहे या लाइट रेड जो शेड आहे, ऐं हीअ हिकिड़ो ऑरेंज आहे। ठीकु आहे, असां हिन मां कटींदासीं गुल। मां ट्रेस नथी कयां, मां फ्री हैंड कटिंग कयां थी। तव्हां हिनखे ट्रेस करे सघो था, जेकॾहिं तव्हांखे कटिंग न अचे त तव्हां हिननि खे छापियो पहिरियों, ट्रेस कयो ऐं पोइ हिनजी कटिंग कयो। हिकिड़ो 5 पत्तियुनि वारा ही गुल कटणा आहिनि, ऐं जेकॾहिं थोरा घणा हिन जा पत्ता हेठि मथे बि थी वञनि त इहो को मसइलो न आहे, हिन सां को ख़ासि फ़र्क़ु कोन पवंदो। तव्हां ॾिसी सघो था त कोई शेप न आहे प्रॉपर, घटि वधि आहिनि, आॾा टेॾा आहिनि, नंढा वॾा आहिनि, पत्ता जीअं बि आहिनि इहे इन में हली वेंदा। असांखे हिननि खे थोरो पननि खे जेको आहे मोड़णो आहे। हल्को कट लॻायो हिकिड़े हंधा, ठीकु आहे, थोरी ग्लू हणो ऐं हिन कटियल पन खे, हिकिड़े पन खे ॿिए जे मथां चिंबड़ाए वञणी आहे हल्को, त जीअं हिन में थोरो ईअं खॾो ठही पए, थोरो शेप अची वञे। ॾिसो पिया हाणे थोरो डीप थी वियो, ॼण खॾो थी वियो हिन में। ऐं हिन खे बि कयूं था असां ईअं, जितां ॾिसो स्पेस आहे उते तव्हां हिकिड़ो नंढिड़ो कट हणो ऐं ग्लू सां हिनखे हिन जे मथां थोरो चिंबड़ाए वञो, त जीअं हिन में हिकिड़ो हल्को खॾो ठही पए। कोई अगरि पन ड्रिघा आहिनि, नंढा आहिनि, घटि वधि आहिनि, हिन सां को फ़र्क़ु नथो पए। हीउ जॾहिं ठही वेंदो त हीउ ॾाढो सुहिणो लॻंदो। हीअ ग्लू हिनखे लॻाइणी आहे, ग्लू बिल्कुलु हल्की हणणी आहे, घणी न, ठीकु आहे। हीअ हिननि में गुलनि में हल्को हिकिड़ो खॾो ठही पए, नंढिड़ो हिकिड़ो डीप थी वञे थोरो, जी हीअ थी विया। ऐं हमेशह मां तव्हांखे चवंदी आहियां त हीअ नंढियूं नंढियूं कटिंग्स जेके आहिनि बचाए रखो, पेपर ज़ाया न कयो, नंढे नंढे पीस मां बि कमु थी वेंदो आहे।
हाणे मूं वटि ही ग्रीन जा 2 डिफरेंट शेड आहिनि, 3 आहिनि, पर 2 मां यूज़ कयां थी। ठीकु आहे, हिकिड़ो लाइट आहे, हिकिड़ो डार्क आहे। त असां हिन मां हिकिड़ी पटी कटे वेंदासीं ऐं उन मां पोइ असां पननि जो शेप ठाहींदासीं। हाणे हीउ ॾिसो, हीउ बची पियो, हीउ वरी मूंखे कंहिं ॿिए दफ़े में कमु ईंदो। हीउ ड्रिघा 2 पीसिस आहिनि, इन्हनि मां असां 6 असांजा पन ठही वेंदा। ये 6 पत्तियाँ इसमें से हमारी बनेंगी। फूल जो मैं बना चुकी हूँ वो उसकी कोई शेप नहीं है, जैसे भी बने कोई मसला नहीं है। और उसको हमने थोड़ा सा जो है एक दूसरे के ऊपर पत्तियों को चिपका दिया है ताकि इसमें थोड़ा सा शेप आए और ये थोड़ा लगे कि इसमें थोड़ा सा डीप हो जाए बीच में से। अब ये पत्तियाँ हम बना रहे हैं, ये पन्ना असां ठाहियूं था पिया। तमामु आसान, कुछ भी हिन में ॾुखियो न आहे, सिर्फ़ु जेको आहे थोरो। अच्छा, ही सभु जा सभु मां हिकिड़े ई वक़्त में कटियां थी, त ईअं असांजो टाइम बि बचंदो आहे ऐं महिनत बि बचंदी आहे। ही ॾिसो, ही ड्रिघा ऐं सन्हा असां वटि इलाही सारा पत्ता अची विया आहिनि। ठीकु आहे, ही इलाही पन ठही विया। हाणे असां हिननि खे पननि खे बि थोरो शेप ॾींदासीं। ही ॾिसो, ही जेको चुंब वारो पासो आहे, जो ये पॉइंटेड जो हिस्सा है, उसको थोड़ा सा पीछे कर्ल कर लें, हल्का सा मोड़ लें ऐसे। ठीकु आहे, ये हाणे असां वटि इलाही सारा डिफरेंट पन थी विया। इन्हनि खे रखूं था हेठि। हाणे सभिनी खां पहिरियों असां गुल लॻाईंदासीं। हेठां हिनखे ग्लू हणो ऐं पत्थर जो को बि हिकिड़ो साइड तव्हां चूज़ कयो। मूं ही वॾो सारो सरफेस आहे ऐं थोरो जेको आहे हिन जो पहिरियों शेप ॾिसी वञो। ही थोरो ईअं सिधो लाही वांगुरु आहे, नंढड़ी पहाड़ी वांगुरु थो लॻे। इन ते असां पहिरियों गुल था हणूं। गुलनि जो शेप ज़रूरी न आहे त इहो सेम हुजे जेको मूं ठाहियो आहे। ऐं ईअं जेकॾहिं तव्हां हिन ते हणो था, तव्हांखे लॻे थो हितां मुनासिबु न आहे, त तव्हां फ़ौरन जेसिताईं ग्लू आली आहे तव्हां हिनखे चेंज भी करे सघो था। फूल आप अपने हिसाब से बना सकते हैं, जिस तरह का आप शेप देना चाहें, जो कलर लेना चाहें, जैसे लगाना चाहें, आपकी मर्ज़ी है। वो आपकी क्रिएटिविटी है कि आप क्या कर रहे हैं। गुल असां आया आहिनि। अच्छा, ये मेरे पास पर्ल्स हैं, मोती हैं। ये इलाही सारा मोती आहिनि, मूं थोरा कढिया आहिनि ऐं हिन मां असांखे खपंदा थोरा नंढी साइज़ जा। हीउ ॾिसो साइज़, हीउ थोरो उन खां वॾो आहे। ख़्यालु कजो, हीअ तव्हां भॼण जे चक्कर में आहिनि। ओह माय गॉड। ठीकु आहे, हीअ असां रखूं था पंहिंजे हथ में ई। ऐं हिकिड़ो मूंखे नंढो ॿियो बि खपे अञा। हीअ शयूं इलाही सालनि खां मूं वटि जमा थियल आहिनि ऐं वक़्त सां गॾु गॾु मां जॾहिं यूज़ कयां थी ऐं पोइ जेके बचंदियूं आहिनि त वरी मां वापसि उन्हनि खे संभाले रखंदी आहियां, त जीअं वरी मूंखे कंहिं ॿिए दफ़े में कमु अची वञनि। सो हिननि सभिनी खे आज़ादी मिली आहे, निकिरी आया आहिनि। सो हाणे हिन मां हिकिड़ो हीउ नंढो मोती ॿियो खणां थी मां। हीउ ॾिसो, ऐं असां हिननि गुलनि जे विच में हल्की हल्की ग्लू हणंदासीं। ऐं असां हिननि मोतियुनि खे हिन में फिक्स कंदासीं। ॾिसो, सुठा लॻनि पिया। ठीकु आहे, हाणे बाक़ी आहिनि पन असांजा। पन ईअं हणणा आहिनि जो हिननि जो जेको हीउ वकड़ वारो पासो आहे जो मुड़ियल आहे, उहो ॿाहिरीं साइड ते हुजे। ऐं पननि जे असां हिन एंड खे ॿिन्ही पासनि मां ग्लू हणंदासीं, हेठां बि ऐं मथां बि, त जीअं हीअ चङी तरह सां पत्थर ते बि चिंबड़ी वञनि ऐं असांजे हिननि गुलनि सां बि चिंबड़ी वञनि। ठीक है, लगो। ये जो मुड़ा हुआ साइड है वो हम बाहर छोड़ देंगे और ये जो सीधा साइड है उसके दोनों तरफ से हम ग्लू लगा के इसको चिपकाएंगे ताकि ये फूलों से और पत्तों से दोनों से अच्छी तरह से दोनों साइड पे चिपक जाए। दिसो थोड़ो बस केयरफुल रहिजो ऐं शेप कीअं ॾींदव कीअं बीहारींदव उहो तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। ऐं ग्लू जेसि ताईं आली आहे त तव्हां हुननि खे आराम सां पंहिंजी मर्ज़ीअ सां बीहारे सघो था।
सो ही ॾाढो इंट्रस्टिंग कमु आहे। ही हिकिड़ो मिसाल जे तौर ते मूं तव्हांखे सिंपल हिकिड़ो सेखारियो आहे। पथर अगरि तव्हांजे हथ में अचनि त तव्हां पाण बि उनजो मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां जेको आहे डिज़ाइन करे सघो था। पथर पेंट बि कबा आहिनि, उहो बि मां तव्हांखे पेंटिंग केनी सेखारींदमि पथरनि ते। सो मूंखे उमेदु आहे त ही तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हूंदी, ही हुनरु तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि तव्हांखे वणे त तव्हां ज़रूरु शेयर कयो, लाइक कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं अञा के शयूं अगरि मां सेखारियां त उहे तव्हां आसानीअ सां ॾिसी सघो। मुझे उम्मीद है ये आपको अच्छा लगा होगा, पसंद आया होगा। तो अगर अच्छा लगा हो तो वीडियो लाइक करें, शेयर करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि फ्यूचर में भी अगर मैं कुछ सिखाना चाहूँ तो वो आप अच्छी तरह से देख सको और आप खुद भी बना सको। ये 2 आइडियाज़ हैं जो मैंने आपको दिए हैं। आप इससे ज़्यादा खुद अपना जो है जहन इस्तेमाल करके अपना जो आपकी तख्लीकी सलाहियत है उसको आप लगा सकते हैं और आप बहुत कुछ बना सकते हैं। तो ये मेरा आज का वीडियो था। मुझे उम्मीद है आपको अच्छा लगा होगा। ज़रूर कमेंट करें। अगर कोई सवाल है पूछना चाहते हैं तो आप पूछ सकते हैं, और अगर कुछ बनाएं तो आप मुझसे शेयर कर सकते हैं। सो पंहिंजे वक्त जो सही इस्तेमाल कयो। पंहिंजे जेको आहे घर खे तव्हां इहे नंढा नंढा हुनरनि सां जेका आहे ख़ूबसूरत ठाहे सघो था। हीउ ॾिसो लॻे पियो जे कंहिं नंढड़ी पहाड़ीअ ते कुझु गुल बूटा फुटी आया हुजनि, त हिन खे तव्हां एज़ पेपर वेट बि यूज़ करे सघो था, एज़ डेकोरेशन पीस बि। ठीकु आहे। सो ही आहिनि असांजा अॼु जा 2 पथर जेके असां सजाया आहिनि। सो कीअं लॻव ज़रूरु ॿुधाइजो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां असां जल्दी मिलंदासीं। तेसिताईं मोकिलायूं नथा। अल्लाह वारी।